बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैच्योरिटी, बालिग पिणो, संजीदगी या वरी चइजे त उमिरि जा तजुर्बा, मुशाहिदा, नतीजा एतिरो त पोइ संजीदा बणाए छॾींदा आहिनि जो माण्हू दरगुज़र बि कंदो, बर्दाश्त बि कंदो, सबुर बि कंदो, माफ़ बि कंदो, ख़ामोश बि थी वेंदो। कंहिं बि ॻाल्हि ते जिन ते कावड़ अचे, चिड़ अचे, उन ते ख़ामोश थी वेंदो। साम्हूं बि केरु कुझु चवे त बि चवंदो तूं सही आहे। हाणे उहो सही नाहे, पर हाणे हुन में एतिरी संजीदगी, एतिरी क़ाबिलियत अची वई आहे जो हो चए थो सही आहे। इन खां पहिरियां उहो ईअं न हो। इंतकाम पसंदि बि हुयो, बदिलो वठण बि चाहींदो हो, पर पंहिंजी कमज़ोरी, लाचारी, गुरबत जे करे उहो सभु सहे पियो। चइबो नियत अथसि। नियत ईअं अथसि जो कुझु करे न पिए सघियो, ताक़त न हुयसि। ईअं न त को हुनखे माफ़ उन अलाह जे हुकुम या रसूल जे हुकुम तहत थो करे या क़ुर हदीस मुताबिक़ थो करे। असल में कुझु करे नथो सघे। करणु सभु कुझु चाहे थो, पर करे नथो सघे। ईअं न त को दीन शरीयत इस्लाम ते एॾो पाबंद आहे जो माफ़ थो करे। माफ़ी जो लफ़्ज़ इंसान जी डिक्शनरी में ई कोन्हे। माफ़ करण वारी बसि अकेली ज़ात ख़ुदा जी आहे, जेको पंहिंजे ॿारनि खे बि माफ़ थो करे। इंसानु माफ़ न कंदो आहे, उनजी कमज़ोरी माफ़ कराईंदी आहे, उनजी मजबूरी। बसि उहो पियो जेकॾहिं वॾेरो हुजां हा त सिधो कयां सां, SP हुजां सां त बाक़ाइदे हाफ़ फ्राई कयां सां, पर उहो मजबूरी कमज़ोरी में सभु कुझु करे थो। पर जॾहिं बालिग या संजीदगी या बाक़ाइदे मैच्योरिटी अची वञे थी, जॾहिं उहो ज़िंदगीअ खे बाक़ाइदे हाणे सम्झणु लॻो आहे, पोइ हुन ते ख़ामोशी थी वञे। पोइ तनाई पसंदि बि, अकेलाई बि, पोइ कुंड पासो वठी पोइ वेही बि रहे थो। बहितर बि इहो ई आहे। बाज़ार खां, मेड़ खां, शरारत खां, शैतानगिरी खां, जॾहिं माहौल सफ़ा वधी वञे, हक़ सच केरु ॿुधण वारो न हुजे ऐं को चवण वठण वारो न हुजे, जेकॾहिं सच ॻाल्हायो त बि तव्हांखे धुर कयो वञे त बाबा तूं फलाणे जी धुर आहे तॾहिं ईअं थो ॻाल्हाईं। पोइ हुन जे लाइ बहितर इहो आहे त कुंड पासो वठी वेही रहे, सभु कुझु वेही ॾिसे, कंहिंजे विच में न अचे। जॾहिं केरु चवण ई न वठे, इज़त ई न करे, सलाह ई न वठे, फ़ैसिले खे न मञे न कराए, त पोइ विच में अचण जी ज़रूरत बि कान्हे। पर इहो तमामु देरि थिए थो, पहिरीं ईअं नथो थिए। भला त माण्हू सोचे थो, सम्झे थो त कुझु थिए त वठंदोमांसि। मन पुटनि में बि हाल कोन्हे न, भागनि खे ॾाढी को चयूं पिया पढ़ो पढ़ो त को ऑफिसर छो, सूबेदार छो, त पोइ सिधो था कयूं माइटनि खे। ईअं माइट इज़त कोन कंदा, पर निभागा उहे बि न पढ़िया, उहे बि रोल थी विया। हाणे जेकॾहिं को पोटो अची वियो अहिड़ो सेबतो सुरीलो, हाणे सॼी इन्वेस्टमेंट वरी पोटे ते बि थींदी, महिनत बि, ख़र्च बि। बा कैडेट कॉलेज में पढ़ायूंसि था, मन ऑफिसर थी पए, ऑफिसर थिए त पोइ पाण ई इज़त थींदी। हाणे हुन पोटनि ते, पुटनि ते, या पुटनि में बि को हिकिड़ो को रहिजी वियो आख़िरी, वरी उन ते बि इन्वेस्टमेंट इन हवाले सां थींदी। तालीम जो तसवर असां वटि मुख़्तलिफ़ आहे। इल्मु रोशनी आहे, इंसान खे बाक़ाइदे इंसानियत जे मेराज ते पहुचाए थी, पर असां वटि तालीम जा वरी कुझु मुख़्तलिफ़ जेको आहे सो नज़रिया ख़्याल आहिनि उनखे पढ़ाइण जा। इंसान बणाए थी, उनखे बाक़ाइदे शऊर ॾिए थी, रोशनी ॾिए थी। इल्मु रोशनी आहे, इल्मु नूर आहे, पर असां वटि वरी कुझु उन जा ॿिया कुझु वज़ीफ़ा ऐं शराइत आहिनि बाक़ी दुनिया खां मुख़्तलिफ़। मन को आख़िरी पुटु पढ़ी पए, सूबेदार थी पए, SP थी पए, को कामोरो थिए त पोइ जेको आहे सभिनी खे सिधो कंदासीं। मन पोटो कुझु पढ़ी पए त पोइ सभिनी खे सिधो कंदासीं। इहे शयूं ॿियनि खे कुझु नथियूं कनि, सिर्फ़ु इंसान खे पाण खे तकलीफ़ ॾियनि थियूं। तव्हां गाॾी में सवारु आहियो, पोयों कुतो डुकंदो भॼंदो थो अचे, उहो तव्हांजी गाॾी ताईं न पहुची सघंदो, बसि उहो भॼंदो थो अचे, डुकंदो थो अचे, सहकंदो थो अचे, तव्हांजी रफ़्तार सां उहो पुॼी न सघंदो, तव्हांजी गाॾी ताईं न पहुची सघंदो, तव्हां खां कार खसे बि न सघंदो, न ड्राइविंग करे सघंदो, न सीट ते वेही सघंदो। बसि हुनजो कमु इहो ई आहे, भॼणु डुकणु। साल ॿिनि खां पोइ ॾिसंदो हुन साॻे रोड ते उहो मोह पियो हूंदो, उहो गाॾियुनि जे पोयां भॼी 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 पोइ साणो थी पियो। हाणे हुनजी बेख निकिरी वई,
हाणे हुते मोह पियो हूंदो साल ॿिनि खां पोइ त जेके साड़ कनि था, हसद कनि था, मुखालफ़त कनि था, गिला ग़ीबत कनि था, उन ते जेकॾहिं तव्हां तवजह न ॾियो त तव्हांजी हिन में वॾी कामयाबी, पहिरीं कामयाबी त इहा ई आहे, फतह ई आहे। त कंहिंजी बि मुखालफ़त जी बि परवाह न कयो, गिला ग़ीबत जी बि न कयो, उन खे बिल्कुलु नज़रअंदाज़ करे छॾियो। ईअं बि न त बाबा बाद में हिसाब किताब वठंदासीं, ईअं बि न। मन पुट या पोटो ऑफिसर थी पए, वॾेरो थी पए, ज़मींदार थी पए, कामोरो थी पए, न इहा शइ बि न हुजे। बहितरीनु फ़ैसिलो इहो आहे त अलाह ते छॾे ॾिजे, उन्हनि खे छॾे ॾिजे। उन्हनि ते तवजह कंदो त पोइ अॻिते वधी न सघंदो, मंज़िल न माणे सघंदो। मंज़िल माणण लाइ, मंज़िल ते पहुचण जे लाइ इहे सभु शयूं छॾणियूं पवंदियूं। इंतकाम, बदिलो, हसद, साड़, ॿियनि जी जेको आहे सो ॻाल्हियूं ॿुधी, गिला ग़ीबत, मुखालफ़त। मुखालफ़त ते पोइ तव्हां बि मुखालफ़त, पोइ तव्हांजो सॼी जेकी एनर्जी उन ते ई बसि ज़ाया थी वेंदी। अॻिते त पोइ वधण जे बजाए माण्हू पोइते वेंदो, रुॻो उन ते तवजह हुजे। उनखे हाराइणु, उनखे शिकस्त ॾियण में या उनखे ज़लील करण में जेकॾहिं वक़्तु लॻे, पर एतिरो वक़्तु आहे ई कोन। वक़्तु तमामु घटि आहे, जेको तमामु तेज़ी सां वरी गुज़रे थो। थोरो वक़्तु तेज़ी सां गुज़रे थो, तंहिंजे करे उन्हनि ते तवजह ॾियण सां उहो वक़्तु जेकॾहिं ज़ाया कबो त मंज़िल ते पहुची न सघिबो। मंज़िल माणण लाइ ख़ामोशी बहितरीनु तरीक़ो आहे, सब्र बर्दाश्त बहितरीनु तरीक़ो आहे, पासे ते वेहणु बहितरीनु तरीक़ो आहे, मेड़ मजमूअनि बाज़ारनि खे छॾणु बहितरीनु तरीक़ो आहे। जिते इज़त न थिए उते न वञिजे, उते न वञणु बहितरीनु तरीक़ो आहे। जिते इज़त मिले उते ज़रूरु वञिजे। जेके यादि कनि उन्हनि खे ज़रूरु यादि कजे। बाक़ी जेके पंहिंजे मुफ़ाद मतिलब ऐं कम लाइ यादि कजनि त उन्हनि खे बि दरगुज़र कजे। जॾहिं कमु पए त यादि कनि, न त विसारे छॾनि। बाक़ी जेको मुहबत जे, इज़त जे, यादि करे त उन्हनि खे यादि करणु ज़रूरी आहे। उन्हनि में कैटेगरी न ठाहिणु खपे, ABC जा वॾी लेवल जो माण्हू आहे या नंढी लेवल जो आहे या ग़रीब मिसकिन आहे। बसि जेको इज़त ॾिए पोइ जेको बि ॾिए, केरु बि ॾिए थो, पोइ ग़रीब ॾिए थो त बि सही आहे, जे अमीर ॾिए थो त बि सही आहे। बाक़ी हरू भरू ईअं कंहिंजे पोयों लॻणु, हरू भरू कंहिं वटि वञणु, ॿियनि वटि छो वञिजे, ॿियनि जूं दावतूं छो खाइजनि, उन्हनि खे छो न पंहिंजी दावत ते घुराइजे। उन्हनि जे उताकुनि में छो वञिजे, पंहिंजे तॾे ते उन्हनि खे छो न घुराइजे, जेको तॾो माना पंहिंजो आहे, जेकी पंहिंजी मानी आहे उन ते उन्हनि खे छो न घुराइजे। जो इंतज़ारु कजे त ॿियो मानी ते घुराए, दावत ते घुराए, उताक में घुराए, उन्हनि जो वेही इंतज़ारु करण जो कहिड़ो फ़ाइदो। उन्हनि खे पाण वटि घुराइजे, मज़ो त न, कमाल त न, जॾहिं उहे तव्हांजे अङण ते अचनि, तव्हांजी महफ़िल में अची वेहनि। असुलु शइ त इहा ई आहे, जेको तव्हां ॾे लंघी अचे, तव्हां ॾे अचे। ख़ामोशी बहितरीनु, सब्र बहितरीनु शइ आहे, बुर्दबारी तमामु सुठी आहे, पर उहा देरि थी अचे। मैच्योरिटी तमामु देरि थी अचे, तेसिताईं वक़्तु तमामु घणो गुज़री थो वञे।